मुझे चैनल के तमाम ॾिसंदड़ ने ॿुधंदड़ के अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सऊदी अरब में अॼु ज़ुल्हिज्जा जी 1 तारीख़ आहे, जुमे जो ॾींहुं आहे ऐं हरम शरीफ़ में वेठो आहियां सही वारी जॻह ते। मस्जिद हराम माण्हुनि सां खचाखच भरियल आहे। मां पंहिंजे तमामु ॾिसंदड़ ऐं ॿुधंदड़ लाइ अलाह जे दर दुआ घुरां आहियां त अलाह पाक अव्हां सभिनी जूं तमामु मुसीबतूं तमामु तकलीफ़ूं दूरि फरमाए। दुनिया जे तमामु बीमारनि खे, ॿारनि ॿुढनि पोरनि मर्दनि औरतनि जवाननि खे सिहत कुली अता फरमाए। अलाह पाक अव्हां जूं तमामु तकलीफ़ूं दूरि फरमाए। अलाह पाक अव्हां जूं तमामु नेक हाजात, नेक ख्वाहिशात, नेक तमन्नाऊं, नेक दुआऊं क़बूल फरमाए। अलाह पाक अव्हां जे रोज़ी रिज़्क़ में बरकत फरमाए। अलाह पाक अव्हां खे उहो कुझु अता फरमाए जेको अव्हां जे हक़ में बहितर हुजे। अलाह पाक अव्हां खे पंहिंजे शान जे मुताबिक़ अता फरमाए। असांखे घुरणु कोन थो अचे, असां कमज़ोर आहियूं, लाचार आहियूं, बिल्कुलु बेकार आहियूं, पर अलाह पाक जी ज़ात गफ़ूर रहीम आहे, करीम आहे, ख़ुदि शहनशाह जो शहनशाह आहे। बसि उहो असांखे पंहिंजी शान मुताबिक़ अता फरमाए। जेको असां घुरूं था असांजे हक़ में जेको बहितर हुजे उहो असांखे अता फरमाए, ऐं जेको असां नथा घुरी सघूं असांजे हक़ में बहितर आहे उहो बि असांखे अता फरमाए। अलाह पाक अव्हां सभिनी जूं तमामु नेक ख्वाहिशात दूरि फरमाए। अलाह पाक अव्हां सभिनी खे पंहिंजे घर जी हाज़िरी नसीब फरमाए। पंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा हुनजे मतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दर जी हाज़िरी नसीब फरमाए, उन ते ज़ियारत नसीब फरमाए, पंहिंजे घर जी ज़ियारत नसीब फरमाए। उन जूं तमामु दुआऊं क़बूल फरमाए, तमामु नेक हाजात दूरि फरमाए। अल्लाह पाक अव्हां जे घरनि में, अव्हां जे रोज़ी रिज़्क़ में, अव्हां जे बचन में, अव्हां जे भाइरनि भेनरुनि में, अव्हां जे रिज़ोकारनि में, अव्हां जे ॻोठनि में, शहरनि में बरकतूं ऐं आसानियूं अता फरमाए, पंहिंजूं रहमतूं अता फरमाए, पंहिंजे रहमतुनि जो नुज़ूल अता फरमाए। अल्लाह पाक बुरियुनि बलाउनि खां, बुरियुनि बददुआउनि खां, बुरियुनि दुआउनि खां, बुरियुनि नज़रनि खां अव्हां सभिनी खे पंहिंजे हिफ़्ज़ ओ अमान में रखे। अल्लाह पाक अव्हां खे ख़ुशि रखे, आबाद रखे, सलामत रखे। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अॼु जी वीडियो मां अव्हां जे लाइ इहा दुआउनि सां गॾु शेयर कई आहे। अल्लाह पाक अव्हां जे हक़ में मुंहिंजूं तमामु दुआऊं क़बूल फरमाए। अल्लाह पाक अव्हां जूं तमामु दुआऊं मुंहिंजे हक़ में क़बूल फरमाए। अल्लाह पाक तमामु मुसीबत ज़दानि खे मुसीबतुनि मां निजात फरमाए। आमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। या हय्यु या क़य्यूम बिरहमतिक अस्तगीथ, या हय्यु या क़य्यूम बिरहमतिक अस्तगीथ, या हय्यु या क़य्यूम बिरहमतिक अस्तगीथ। या अल्लाह या रहमान या रहीम या करीम, या अल्लाह या रहमान या रहीम या करीम, या अल्लाह या रहमान या रहीम या करीम, या अल्लाह या समी या बसीर, 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 या अल्लाह मदद, या अल्लाह मदद, या अल्लाह मदद। अस्सलाम वालेकुम।